सिंधु दरिया में पानी के वैकरन में मुसलसल चाड़ ऐं विचोली बोड वारी सूरतहाल पैदा थी वञण खां पोइ बचाव बंधन ते पानी जो दबाव वधी वियो। आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरो ऐं ॿियनि ट्रोड़ी बंद जो दौरो कयो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल ही सिंधु दरिया में पानी के वेकरन में मुसलसल जो इजाफो थियण ऐं विचोली बोड वारी सूरत हाल पैदा थी वञण खां पोइ कंदककोट के हिफाज़ती बचाव बंधन ते सूबाई वज़ीरनि चूंडियल नुमाइंदनि आपाशी के अमलदारनि जो दौरन जो सिलसिलो है वो मुसलसल कुछ ॾींहंनि खां वठी जारी है। अॼु सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो सेक्रेटरी आपाशी ऐं MPA शेर मोहम्मद मुगेरी सां गॾु टोड़ी बंद पहुची बंधन जो जायज़ो वरितो है। इन मौके ते चीफ इंजीनियर गुड्डू बेराज सैयद सरदार शाह पानी की सूरत हाल ऐं बंधन के हवाले से सूबाई वज़ीर के ब्रीफिंग दी है। ब्रीफिंग का सूबाई वज़ीर जाम खान शोरो वो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो है पानी 7 खां 8 लख क्यूसिक ताईं अची सके तो असांजा जेके बंद आहिनि ही जो पानी है यो आराम से इन बंधन का गुजरी सके तो। उन्होंने चयो त बरसात जो मौसम है जेकॾहिं पोइ सुलेमान में बरसात जो पानी आयो तो पोइ पानी वधण जा जेके इम्कान आहिनि उहे ज़ाहिर थियनि पिया। उनखां अलावा हुन चयो त के बंद कादरपुर लूप बंद ऐं ॿियनि हसास बंदनि ते जेकी आहे उहा मुसलसल निगरानी करे रहिया आहियूं। हुन चयो त पार्टी की क़यादत ऐं सिंध के वॾे वज़ीर की हिदायतनि ते जेके फोकल पर्सन मुक़रर थियल आहिनि उहे पिण मुकमल तौर ते निगरानी करे रहिया आहिनि। ऐं हुन चयो त हिन वक़्तु असां वटि फंडनि जी जेकी आहे उहा का बि कमी न आहे। बंधन ते जेको कमु आहे वो जारी है। हुन वधीक चयो त कादरपुर जो शैंक बंद है उन ते दबाव वधण जो ख़दशो है वो ज़ाहिर किया पियो वञे। हुन चयो त गुड्डू बैराज ते पानी जो वेकरन में इजाफो आ वो थी रहियो है। 5 नद में पानी वो दाख़िल थी वियो है ऐं गुड्डू बैराज ते पानी 7 खां 8 लख क्यूसिक ताईं वो पानी पहुचण जा इम्कान आहिनि। ऐं पंजाब में बोड वारी सूरत हाल के साम्हूं रखी करे असां सुपर फ्लड जी जेकी आहे हिन वक़्तु तैयारी करे छॾी आहे। जी गुलाम रसूल, मेहरबानी जी।